खबरदासी पखो मां ॻोठ बच्चू मुग़ैरी वासी पीरसन शख्स मोहम्मद अली मुग़ैरी सऊदी अरब में रोड हादसे में फौत थी वियो। पीरसन मोहम्मद अली जी फौतगी जी ख़बर पवण शर्त घर में कोहराम आहे। पखो मां ख़बर ॾियूं पिया ॻोठ बच्चू मुग़ैरी वासी पीरसन शख्स सऊदी अरब में रोड हादसे में फौत थी वियो आहे। ॻोठ बच्चू मुग़ैरी वासी पीरसन शख्स मोहम्मद अली मुग़ैरी सऊदी अरब में रोड हादसे में फौत थी वियो। पीरसन मोहम्मद अली जे फौतगी जी ख़बर पवण शर्त ई घर में कोहराम आहे। पखो मां ख़बर ॾियूं पिया ॻोठ बच्चू मुग़ैरी वासी पीरसन शख्स मोहम्मद अली मुग़ैरी सऊदी अरब में रोड हादसे में फौत थी वियो आहे। आपके ॿुधायूं पिया पीरसन मोहम्मद अली जी फौतगी जी ख़बर पवण शर्त घर में कोहराम आहे। पखो जे ॻोठ बच्चू मुग़ैरी वासी पीरसन शख्स मोहम्मद अली मुग़ैरी सऊदी अरब में रोड हादसे दौरान फौत थी वियो। पीरसन मोहम्मद अली जी फौतगी जी ख़बर पवण शर्त संदसि घर में कोहराम आहे। पखो मां ख़बर ॾियूं पिया ॻोठ बच्चू मुग़ैरी वासी पीरसन शख्स मोहम्मद अली मुग़ैरी सऊदी अरब में रोड हादसे दौरान फौत थी वियो। पीरसन मोहम्मद अली जी फौतगी जी ख़बर पवण शर्त संदसि घर में कोहराम आहे।